लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असां जूं ॻाल्हियूं नाम्यारे दानिश्वर ऐं नामवर सियासी कारकुन ऐं कंहिं ज़माने में स्टेट बैंक जे मुलाज़िम जनाब रऊफ़ निज़ामाणी साहब सां जारी आहिनि। रऊफ़ निज़ामाणी साहब इन ॿिन्ही किस्तनि में मूंखे ॿ हिकिड़ा नाला उहे ॿुधाइणा हुआ। उन्हनि में ॿई असांजा दोस्त आहिनि, पर इतफ़ाक़ सां ॿई साईं जा भाइर आहिनि। हिकिड़ो गुज़ारे वियो हसन मंसूर, डान अख़बार में हूंदो हो। ॿियो शकूर निज़ामाणी साहब, असां कई ज़माना उनखे हिलाल में ॾिठो, अॼुकल्ह हू ARY में कमु कनि था। सो उन्हनि जी पंहिंजी ज़िंदगी, हसन त गुज़ारे वियो ऐं कुमालो गुज़ारे वियो, पर शकूर साहब आहे ऐं साईं सां हाणे साईं जी पॉलिटिक्स ते ॻाल्हाईंदासीं। साईं मूं तमीद ॿधी छॾी आहे, हाणे पॉलिटिक्स जो छा थियो, कीअं शुरू थी? साईं पॉलिटिक्स ईअं शुरू थी त मतिलबु आउं शुरू खां वठी मतिलबु हिकिड़ो मुंहिंजो माइंड सेट हूंदो हो ऐं उन में आउं तव्हांखे ॿुधायां त ख़ासि तौर ते, पर आउं पंहिंजो पाण खे इन मतिलबु GSN जी क़ौम परस्त सियासत सां रिकनसाइल न पियो करे सघां। ऐं साॻे वक़्तु उहो साईं नंढे हूंदे खां ई जेको उनजो रीज़न हिकिड़ो उनजो रीज़न मतिलबु हिकिड़ी एग्रेसिवनेस हिननि जी जेका उहा मतिलबु उहा कॉलेज जी सियासत में बि मूंखे नज़र ईंदी हुई त उहो हर वक़्तु उते जेके उन्हनि जा कारकुन हूंदा हुआ उहे मतिलबु ॿियनि जे जलसनि खे फिटाइणु ऐं उन्हनि जे जेको तकरीबनि खे जेको आहे उहो सेबोटाज करणु उन्हनि में अॻिते हूंदा हुआ। ऐं ॿी ॻाल्हि त साॻे वक़्तु उहा जेका कम्यूनिस्ट उन वक़्तु मूंखे घणी ख़बर न हुई कम्यूनिस्ट, त उन जी सियासत खे बि इन करे क़बूल न पियो करे सघां जो उनमें मतिलबु सिंध जी ॻाल्हि न हुजे। त इन सूरत हाल में मूंखे मुंहिंजी जेका दोस्ती थी उते असांजे पाड़े में ई कुझु दोस्त हूंदा हुआ अवामी तहरीक सां लॻा पियल। उनमें कमर जुमाणी हूंदो, एडवोकेट कमर जुमाणी एडवोकेट, उहो अलाए हाणे जहिड़ो आहे न, मूंखे 30-40 साल थी विया आहिनि हुन सां जहिड़ो आहे। अच्छा, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। त उहो मतिलबु हिकिड़ो ॾियास खां असां सभिनी ॿारनि जो दोस्त हो, त उनजो असांजे घर में अचणु वञणु हूंदो हो। ऐं उहो इन सिंधी स्टूडेंट फेडरेशन कराची में हूंदी हुई जेका रेडियो ते सिंधी प्रोग्राम ऐं इन्हनि जे लाइ जेको आहे उहो स्ट्रगल पई कंदी हुई। ऐं उहो साॻे वक़्तु GM साहिब सां मतिलबु ई ख़ासि तौर ते राशदी वारे इशू ते इहे इख़्तिलाफ़ करे निकिरी आयो हो जेको सही जेको उन सां मतिलबु मुंहिंजी दोस्ती हूंदी, सलाम दुआ हूंदी, मतिलबु अचणु वञणु हूंदो। उनखां सवाइ उते अवामी तहरीक जा ॿिया कारकुन हूंदा हुआ, सोज़ साम्हूं हूंदो हो, हिकिड़ो अब्दुल्ला ऐं सलीम, इहे दोस्त हूंदा हुआ। मतिलबु उते लोकल सतह ते बि इहे जहिड़ो हिकिड़ा ॿ ग्रुप ठहियलु हुआ हिननि में। हिकिड़े पासे कमर जुमाणी हो ऐं ॿिए पासे उहो सोज़ समय ऐं इहो जेको साॻी अवामी तहरीक जा अवामी तहरीक में उन में ई ॿ ग्रुप आहे। हा, उन ऐं उन ॿिन्ही जी इहा कोशिशि हुई त इहो रऊफ़ खे पार्टी में आणण जो क्रेडिट असांखे मिले। सो इहो मतिलबु उन्हनि में बि बहस हलंदो हो पार्टी जे अंदरि। पोइ हिकिड़ो दफ़ो मूंखे सिंधियत बि संगत जी मीटिंग हुई, पोइ आज़ाद बलोच रहीम बख़्श आज़ाद जेको आहे मूंखे चई, यार रऊफ़ तोसां ॻाल्हाइणो आहे मूंखे। मूं चयो ठीकु आहे यार, मतिलबु को मसइलो कोन्हे। मूंखे मोटरसाइकिल ते खणी पंहिंजे घर हलियो। चई, यार तूं हाणे मूंखे सौ सिधो ॿुधाए, तूं पार्टी में अचणु चाहीं थो या न? मूं चयो हा यार, आउं त मतिलबु रहीम बख़्श तॾहिं अवामी तहरीक में हो। चई, यार ही ॿई विढ़नि पिया। हू जॾहिं तूं तुंहिंजो नालो पेश करे थो त हू चए थो त न ही जमात इस्लामी सां लॻा पियल आहे। हू जॾहिं नालो पेश कनि था त हू चए थो न ही जेको आहे उहो सिंध NSF सां DSF सां लॻा पियल आहे। करे ही मतिलबु DSF न सिंध NSF जेको अयूब लग़ारी सां मुंहिंजी दोस्ती हूंदी हुई। अयूब हालांकि उन वक़्तु सिंध NSF खां अलॻि थी चुको हो, त यूनिवर्सिटी में मुंहिंजो दोस्त हो। इन करे जेको आहे उहो चई, यार इन्हनि ॿिन्ही में इहो हले पियो, हाणे तूं ॿुधाए तूं अचणु चाहीं थो। मुंहिंजो यार आउं अचणु त चाहियां थो, आउं त हिननि सां गॾु। त चई ठीकु आहे, बसि पोइ हाणे तूं हाणे मेंबर आहीं जेको अॼु खां वठी। त ईअं जहिड़ो अवामी तहरीक सां मुंहिंजी शुरूआति थी वई। कहिड़ो साल आहे यार? इहो सम्झो त मतिलबु लेट 70s आहे। ज़िया खां अवल न? जी, ज़िया खां अवल न? भुट्टे साहिब जो दौरु आहे या? भुट्टे साहिब जो दौरु न आहे, न भुट्टे साहिब खां पोइ आहे। छो त 1970 में ठही आहे सिंधी अवामी तहरीक। हा, भुट्टे साहिब खां पोइ जो दौरु।
त मूं चयो यार ठीकु आहे सही आहे को मसइलो कोन्हे जेको पोइ इन नमूने सां जेको आहे उहो मूंखे हिननि पार्टी में शामिलु करे छॾियो ऐं उहो सेल जूं ऐं इहे मीटिंगूं जेके आहिनि इहे शुरू थी वियूं। पोइ हिकिड़े ॾींहुं मूंखे ख़बर पई त डॉक्टर फिरोज़ सां मुंहिंजी हिकिड़ी ख़ासि वरी कुर्बत हिकिड़ी पैदा थी पई जेको सही जेको आहे त हिकिड़े ॾींहुं मूंखे ख़बर पई त यार इहो डॉक्टर फिरोज़ आज़ाद बलोच ऐं ईसा ऐं इहो सॼो ग्रुप जेको आहे उहो पार्टी छॾे वियो। डॉक्टर फिरोज़ सां तव्हांजी मुलाक़ात कॾहिं थी? डॉक्टर फिरोज़ सां ई पार्टी में अचण खां पोइ जेको अच्छा पोइ थी। डॉक्टर फिरोज़ सां पार्टी में अचण खां पोइ मुंहिंजी मुलाक़ात थी ऐं पोइ लॻी थो हुन सां राब्तो मुंहिंजो। ऐं तव्हांखे सॼी हिस्ट्री ॿुधायां थो ज़रूरु ॿुधायो। हा त इहे छॾे विया पार्टी जेको आहे ऐं हुन पार्टी में रहियुसि ऐं सोज़ वारा पार्टी में हुआ त उन वक़्तु मतिलबु हिकिड़े दफ़े आउं हिते नवाबाद में रहंदो हुउसि त हमज़ो पली जो मूं वटि आयो। हमज़ो पली जो उन वक़्तु PNSC में कमु कंदो क्लर्क हूंदो हुओ हिते पोर्ट ते PNSC पाकिस्तान नेशनल शिपिंग हा तव्हां न सुञाणोसि न? हा हा त मूं वटि आयो मूंखे चई साथी तव्हांखे जेको आहे उहो पलीअ साहिब जे नाले चई थो तव्हां सां मिलणु चाहे थो त फलाणे टाइम ते तव्हां तारक रोड ते कैफ़े लिबर्टी में जेको आहे उहो तव्हां मिलो। ठीकु आहे पुछे यार त मुंहिंजे लाइ वॾी एज़ाज़ जी ॻाल्हि आहे जेको हाणे पलीअ साहिब सां इहा पहिरीं मुलाक़ात थी थिए तव्हांजी? हा हा अच्छा त मूं चयो इहो त वॾी एज़ाज़ जी ॻाल्हि आहे यार जेको पुलिस साहिबु मूंसां मिलणु चाहे पियो। ऐं वियोसि हुते कैफ़े लिबर्टी में त हुते हीअ हुजे ऐं पंहिंजो अकरम दारे जो ऐं सभु जेको आहे वेठा हुजनि इहे त वञी मिलियोसि त मिलियो मूंखे चई त साथी तव्हांजे लाइ मूंखे सेंट्रल कमेटी हिकिड़ो ख़तु ॾिनो आहे। हेॾां होॾां होॾां ॾिसई किथे ख़तु हुजे त मिले न। पोइ उथियो उतां दख़ल तां हिकिड़ो सिगरेट जो पनो वरितई उन में कुझु लिखी करे मूंखे ॾिनई त उन में लिखियलु हो त भई तव्हां जेको आहे इहे जेके नाराज़ जेके कारकुन आहिनि आज़ाद वारा या इहे जेके इन्हनि सां मुलाक़ात करे ऐं पोइ जेको आहे ठीकु आहे हिननि सां मुलाक़ात कयो मुलाक़ात करे ऐं इहे जेको आहे ॿुधायो त भई पार्टी में रहणु चाहिनि था नथा चाहिनि त ठीकु आहे मतिलबु मूं चयो त भई इहो त मतिलबु त उहो खणी करे पहिरीं त आज़ाद वटि वियोसि घरु। आज़ाद मूंखे उथंदे चयो चई यार रऊफ़ तूं मुंहिंजो दोस्त आहीं पार्टी जे हवाले सां यार आउं नथो ॻाल्हाइणु चाहियां तोसां तूं ईअं ई भले अचु मूं वटि। इहे साॻियो मलीर में कुझु दोस्त हूंदा हुआ इमाम बख़्श वारा अज़ीज़ बलोच वारा उन्हनि जो बि साॻियो जवाबु हो। उहा मूं रिपोर्ट ठाही ऐं उहो जेको आहे पंहिंजो लतीफ़ाबाद में इहा पार्टी जी मरकज़ी इन मीटिंग हुजे त उते वियोसि ऐं पुलिस साहिबु मूंखे पुछियो त भई छा मूं चयो भई हीअ रिपोर्ट उन पढ़ी खीसे में छॾी त ऐं उन्हनि खे उते रुॻो इहो एतिरो चई त साथी ही माण्हू जेके आहिनि पार्टी में नथा रहणु चाहिनि ॻाल्हि ख़तमु। ऐं पोइ उते जेका मीटिंग थी उहा सॼी राति जग 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 हलंदी रही ऐं पलियो साहिबु वञी सुम्ही रहियो वञी आख़िर में आयो जेको फ़ैसिलो हो उहो ॿुधाए करे पाण जेको आहे सही उहा झग झग छा ते हली यार मतिलबु ॻाल्हि जो पुछो वठणु का बि ॻाल्हि कजे उन जो जेको आहे उहो ॿियो काउंटर आर्ग्यूमेंट ॿिए वटि तयारु हुजे इन नमूने सां मतिलबु उहो बहस ख़तमु ई न पियो थिए त जेको इहो हलंदो रहियो। उन ई राति पलीस साहिब खे कराची अचिणो हुजे त मूंखे चई तूं बि मतिलबु हले मूंसां गाॾी में गॾु वेठासीं मतिलबु हलंदे मूंखे चई त तव्हांजी फिरोज़ सां मुलाक़ात थींदी आहे। मूं चयो यार मूंखे उन वक़्तु इहो क्लिक थियो मूं चयो हिन माण्हू मूं ते शक करणु शुरू कयो आहे त भई हीअ उन्हनि सां मिले थो ऐं किथे असांखे जेको आहे इहो डांट न करे। मूं चयो न मुंहिंजी त मुलाक़ात थिए न थिए ऐं जॾहिं पार्टी में न आहिनि त हुन सां छो मिलंदो पर मूंखे इहा ॻाल्हि ज़हन में वेही रही त मतिलबु हिन माण्हू शक करणु शुरू कयो आहे जेको सही जेको आहे। ऐं पोइ उनखां पोइ मतिलबु ॿ ग्रुप ॿिया पार्टी खां अलॻि थिया। हिकिड़ो इहो शेर ख़ान वारो ग्रुप ठटे में अलॻि थियो शेर ख़ान इस्माइल सोहे वारा शेर ख़ान इस्माइल सोहे वारा उन्हनि कासिम पत्थर बि उन्हनि सां हो कासिम पत्थर अॻु में निकितो अॻु में निकितो
हिन उन वक़्तु हिननि बलीअ साहिबु हिकिड़ो किताब जो कढियो, इनक़िलाबी नज़रिए सां हथियारबंद थियो। त उन में उन्हनि इहो लिखियो त भई शेर ख़ान उते तकरीर कंदे चयो त उते पंहिंजो जिते फासिल जो घरु आहे न हैदराबाद में, पठान कॉलोनी में, पठान कॉलोनी, उते मीटिंग हुई त चई त पंहिंजो शेर ख़ान चयो ही साथी असांखे जेको आहे उहो मार्कस ऐं लेनिन जे मथां ॻाल्हियूं ॾिनियूं आहिनि, उनमें जेके लिखियलु हुजे जेको सही जेको ॻाल्हि त सही कई उते मतिलबु उहे माण्हू निकिरी विया। पोइ मूं डॉक्टर फिरोज़ खां हिकिड़ी दफ़ा इन ॻाल्हि ते ॻाल्हि ॿोल पियो थिए, मूंखे चई यार भली जे जेके हिन में हॉलनि आहिनि न मार्क्स ऐं लेनिन जा, उहे हुननि जी किताबनि में मौजूदु ई कोन्हनि। मतिलबु हिकिड़े वकील जे तौर ते हिन पंहिंजा आर्ग्यूमेंट ॾिना आहिनि, हिन खे ख़बर हूंदी त केरु थो मतिलबु जेको आहे इहो सॼो जेको आहे इहो ॾिसे। हा, पोइ उनखां पोइ ॿियो ग्रुप जेको इहो अज़ीज़ किंजराई वारा या ॿिया जेके निकिता न, पोइ उन्हनि सां गॾु असां बि निकिरी आयासीं। केरु निकिता? अज़ीज़ किंजराई वारा निकिता, हुन में मतिलबु शम्स ख़्वाजा हो, पंहिंजो आऊं हुउसि, कुझु ॿिया माण्हू जेके। पोइ इन्हनि वरी जेके बि 4-5 जेके ग्रुप निकिता हुआ जेके सॼा, उनमें डॉक्टर फिरोज़ बि हो ऐं ॿिया बि हुआ, उन्हनि वरी इन अरबाब सां वरी जेको आहे इहो टॉक्स करणु शुरू कया। पोइ वतन दोस्त में कुझु अरसो मतिलबु असां रहियासीं जेको सही जेको। न पर हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, हाणे तव्हां पोतामेल कयो त इहे फलीअ साहिब जी अवामी तहरीक खां ग्रुप छो पे धार थिया? उनजो सबबु आउं तव्हांखे ॿुधायां न, उनजो सबबु तव्हां बिल्कुलु वाज़े जेको मूं सोचियो आहे न हेसि ताईं, उहो इहो आहे त पलीअ साहिबु जॾहिं बि ॾिसंदो हो न त मतिलबु पार्टी मज़बूत पई थिए, ऐं के माण्हू जेके आहिनि उहे मुंहिंजी शख़्सियत खां अॻिते पिया वधनि त पोइ पार्टी टुटण जो अमल शुरू थी वेंदो। इहो ॾिसो त मतिलबु कॾहिं पाकिस्तान अवामी तहरीक पई ठहे, कॾहिं सिंधी अवामी तहरीक पई ठहे, कॾहिं खादी अवामी तहरीक पई ठहे, त इन नमूने सां पलीजो जेको आहे उहो, ऐं इहो मशहूरु हूंदो हो त पलीजो जॾहिं बि जेल मां निकिरे थो तॾहिं पार्टी टुटे थी। त इहो मुंहिंजो पंहिंजो जेको ऑब्ज़र्वेशन आहे न, मुंहिंजी पंहिंजी ऑब्ज़र्वेशन इहा ई आहे त मतिलबु पलीजो जेको आहे उहो कंहिं बि माण्हू खे पाण खां अॻिते वधंदो बर्दाश्त न कंदो हो जेको सही जेको आहे। त उनमें कुझु माण्हू हुआ जेके मतिलबु उनजी तारीफ़ में लॻा पिया हूंदा हुआ, जीअं आलम शाह हो या पंहिंजो आरब किलानो हो, मरहूम। हा, त इहे मतिलबु इहे ज़ाती तौर ते सुठा माण्हू हूंदा हुआ, पर मतिलबु पलीजो सां हिकिड़ो जेको आहे उहो पीरी मुरीदी वारो हिननि जो जेको तालुक़ु हूंदो हो, जेको उनखां पोइ पलीजो साहिब सां मुंहिंजो मतिलबु पार्टी में न हूंदे वास्तो रहियो। उहो इन नमूने सां त हिते गुलशन अदीद में हिननि जी ऑफिस हूंदी हुई हिते फेज़ 2 में ई, उते ईंदो हो रहंदो हो उते। त हिकिड़ो दफ़ो मज़र उॼण हिननि जी पार्टी में रहियो, उहो आयो मूं वटि, मूंखे चई यार पलीजो साहिबु आयो आहे, मुलाक़ात करणी आहे। ठीकु आहे, मतिलबु आउं हुन सां गॾिजी करे वियो हुउसि, उते मुलाक़ात कईसीं जेको सही जेको। उते मूं हुनखां पलीजो साहिब खां पुछियो, मूंखे साईं इहो ॿुधायो त तव्हां कालाबाग जी त मुखालफ़त था कयो, पर बादशाह जा डैम जी छो था हिमायत कयो तव्हां? त चई इन करे जो बादशाह डैम जेको आहे उहो रुॻो बिजली पैदा करण जो प्रोजेक्ट आहे, उहो पंहिंजो इहो न आहे पाणी जो, पर पोइ अॻिते हली करे अवामी तहरीक जो स्टैंड वरी बादशाह ते बि उहो साॻियो थी वियो जेको सॼो जेको अवामी हिन जो कालाबाग ते हो जेको सॼो। ॿियो दफ़ो मज़र सां गॾु ई हैदराबाद में मतिलबु पलीजो साहिब जे घर ते, त हिननि उहो लेक्चर्स जी का सीरीज़ रखी हुई, उनमें मुंहिंजो हिननि लेक्चर रखियो हो पाकिस्तान जी इकोनॉमी ते। त उते वियुसि त उते पलीजो साहिब पाण उन लेक्चर में शरीक हो, उनमें पाण जेको आहे त उते पंहिंजो जेको आहे उहो वेठोसीं, उहो लेक्चर थियो ऐं पोइ जेको आहे इहो मतिलबु पार्टी में न हूंदे हिन सां मुंहिंजो लाॻापो रहियो। हिकिड़े दफ़े हिते प्रेस क्लब में गुरदास वाधवानी जे किताब ते प्रोग्राम हुजे, उनमें मतिलबु पलीजो साहिब बि आयल हो ऐं मुंहिंजो पेपर बि हो, मूं हुते पढ़ियो पेपर। त उते पलीजो साहिबु तकरीर कंदे चयो त हे रऊफ़ त मूंखे सफ़ा न वणंदो आहे,
उहो माण्हू मूंखे अञा ताईं उहो कोटेशन ॿुधाईंदा आहिनि। हाणे भली मुंहिंजो यार मूंखे ख़बर न आहे छो चई जेको सही जेको उहो तव्हां उनखां उन माण्हू खां ई पुछो जेको जंहिं ॻाल्हि कई जेका सही जेका। त अहिड़े नमूने सां मतिलबु उहो सियासी तौर ते खणी उहो रस्ता अलॻि थी विया, पर हिकिड़ो ज़ाती लिहाज़ खां उहे वास्ता जेके आहिनि उहे रहिया। ऐं मुंहिंजो तव्हांखे ॿुधायां त ज़ाती लिहाज़ खां मतिलबु मूं मुंहिंजा तालुकात पंहिंजा कंहिंसां बि ख़तमु न कया। मुंहिंजा जेके बि लेफ्ट जा घणो करे जेके माण्हू हुआ उन्हनि सां लाॻापा रहिया मुंहिंजा। ऐं वतन दोस्त उहो अरबाब पाण जेको आहे मां पोइ ॻाल्हाइण खां अवल हू अवामी तहरीक ते हिकिड़ो सुवालु मूंखे ॿियो आहे। हा त हीउ सभु कुझु हूंदो जीअं तव्हां चओ था ईअं ई हूंदो, त पोइ हीउ पलीअ साहिबु सालनि जा साल मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके जहिड़ा थो करे अदबी माज़ ते, सियासी माज़ ते या जेलनि में थो रहे, उनजो रीज़न छा हूंदो? मतिलबु कहिड़ा जहिड़ा? मसलन अयाज़ जे लाइ जहिड़ो कयईं, जेको किताबु लिखियईं अंधा हूंदा वेज। मतिलबु ॾिसो न तव्हां मतिलबु अंधा हूंदा वेज, अंधा हूंदा वेज, हा अंधा हूंदा वेज या मतिलबु जेको आहे हिकिड़ो ॿियो बि किताबु आहे संधी ज़ात अंजन। हा त मतिलबु इहो मतिलबु हुनजे उन कंट्रीब्यूशन खां त केरु माना इनकार नथो करे न, उन कंट्रीब्यूशन खां त इनकार नथो करे, पर जेके इहे तनज़ीमी जेके पासा आहिनि न उन्हनि जो बि जाइज़ो वठणु लाज़मी आहे। छा आहे लाज़मी? हा, माण्हू जो रुॻो हिकिड़ो पासो त न हूंदो आहे न, माण्हू जे सियासी ज़िंदगी जा बि ज़ाती ज़िंदगी जा बि हिक खां वधीक पासा हूंदा आहिनि जेके सॼा जेके ऐं तव्हांखे मतिलबु ज़ाती तौर ते बि ॿुधायां पियो न त मतिलबु उन पार्टी छॾण खां पोइ बि मुंहिंजो ॿ टे दफ़ा हिन सां वास्तो पियो ऐं उन में मूंखे को बि उन जो तासुरु न ॾिनो त भई तूं असांजी पार्टी में छॾे वियो आहीं, इन करे तोसां को तालुक़ु असांजो न रहियो आहे जेको सही जेको। भला अवामी तहरीक तव्हांजे ख़्याल में पंहिंजे प्रोग्राम ऐं पॉलिसी में सिंध जे लाइ हिकिड़ी मुनासिब पार्टी हुई? मतिलबु इहो सुवालु घणा पासा हुआ, मतिलबु मुनासिब पार्टी कीअं तव्हां माना जेका ठहकंदड़ हुजे सिंध जे हालतुनि ऐं सिंध जे डिमांड्स जे हवाले सां? मुंहिंजे ख़्याल में न हुई। न हुई? मुंहिंजे ख़्याल में न हुई। खुटल पासा कहिड़ा? मतिलबु ॾिसो न, मतिलबु हिकिड़ो पासो त उनजो इहो हो त भई उन क़ौम पर सियासत ते घणो ज़ोर हो उनजो, ऐं ॿिए पासे उहो साॻे वक़्तु हिकिड़ो जेको माओइस्ट अंदाज़ जेको आहे हिन जो पार्टी जो, उन लिहाज़ खां हिकिड़े पासे त तव्हां जेको आहे पंहिंजो इम्तियाज़ आलम सां हथु मिलायो पिया, ॿिए पासे जेको आहे तव्हां अली यावर सां बि मिलो पिया, टिएं पासे तव्हां जेको आहे उहो जेका नाज़िर शाह या जमाल नक़वी आहे उन्हनि खे तव्हां गारियूं पिया ॾियो। त इहो मुहाजिर या पंहिंजो इहो सभु मुहाजिर त उहे बि आहिनि, पंजाबी त उहे बि आहिनि, त मतिलबु इहो हिकिड़ो आउं सम्झां थो त हिकिड़ो जेको माओइस्ट पॉलिटिक्स जो जेको अंदाज़ हो डॉक्टर हिन जो पलीअ साहिब जो, उन जे लिहाज़ खां उन सभिनी ग्रुपनि खे पाण सां गॾण पियो चाहियो जेके मतिलबु इन लाइन जा हुआ। मतिलबु हाणे जीअं अली यावर वारो ग्रुप हो नौजवान मास या इम्तियाज़ आलम वारा या ॿिया इहे सॼो इन माओइस्ट लाइन जा जेके माण्हू हुआ जेके सॼा मज़दूर किसान पार्टी जेको सॼो जेको आहे, त इहो मूं इन ते हिकिड़ो आर्टिकल मुंहिंजो आयो त भई पली जे जेको आहे उहो त उन में हिकिड़ी जेका नस्ली सियासत खे फैलाइण जो कहिड़ो ज़रूरु हो, मुहाजिर पंजाबी या इन नमूने जा टर्म्स जेके इस्तेमालु करणु जेको आहे उहो किथां जी जेको आहे, इहो त सिंध में इन जेका एथनिक जेका डिवाइड आहे न उनखे वसी करण में पलीअ जो वॾो हथु आहे। उन नस्ल परस नस्ल परस सियासत खे कुझु फ़र्दनि ते हुनजी अटैक वधीक मुहाजिर पंजाबी इहो इस्तेमालु कंदो हो न, इहो टर्म त तव्हां ॾिसो न मुहाजिर लफ़्ज़ हो कंदो ई न हो, कंदो तव्हां सुबुह थींदो पढ़ो या जेको आहे इहो हिन जा वाटूं वीह थियूं, इहे मुख़्तलिफ़ जेके किताब आहिनि इहे तव्हां इहो टर्म त फ्रीक्वेंट इस्तेमालु थियल आहे जेको हिन जो सही जेको, ऐं इहो मतिलबु उन एथनिक डिवाइड खे वधीक नाज़शी नक़वी नाज़शी नक़वी नाज़शी या नमूने सां जेके सॼा टर्म्स जेके इस्तेमालु कंदो हो, त उन सिंध में इन जेतिरो जे सिंध एथनिक डिवाइड खे न वधायो ओतिरो पलीअ साहिबु वधायो जेको एथनिक डिवाइड खे। इन जो ज़िम्मेदार आहे पलीअ साहिब खे सम्झां थो त भई जेको आहे उन एथनिक डिवाइड खे वधाइण में पलीअ साहिब जो वॾो किरदारु आहे। ठीकु आहे, हाणे तव्हां वतन दोस्त में आहियो, हा, वतन दोस्त कहिड़ी शइ तव्हांखे पसंदि हुई? वतन दोस्त
तव्हां सम्झो त उन ते असांजा अरबाब सां काफ़ी इशूज़ ते जेके डिस्कशन बि थिया। इहे सभु ग्रुप जेके पलीजो खां निकिता हुआ, आज़ाद वारा बि, डॉक्टर फिरोज़ वारा ऐं इन इस्माइल सोए वारा, शेर खान वारा, इहो तव्हां ईअं सम्झो त मतिलबु हिकिड़ो हैंग ओवर हो पॉलिटिक्स जो। अच्छा, पॉलिटिक्स करणी आहे त किथे न किथे कजे। पॉलिटिक्स जो हिकिड़ो हैंग ओवर हो, जंहिंमें इहो सम्झो त उहो दौरु जेको क्लाइमैक्स वारो अवामी तहरीक जो हो, उहो हिकिड़ो थकावट जो दौरु हो। ऐं उनखां जेको फौरी तौर ते पॉलिटिक्स खे छॾे ॾियण खां ई सम्झो त हिकिड़ो स्टेशन हो जितां थी करे पोइ जेको आहे पंहिंजो ट्रांज़िट लाउंज में वेठा हो। हा छा आहे जो अरबाब बि घणो ॿूटो न मारियो। अरबाब पाण हिकिड़ो वेसिलेटिंग फिगर हो जेको सही जेको आहे। ऐं कॾहिं उहो पंहिंजो हेॾां हिन पासे बि JSN में बि शामिलु थिए, कॾहिं हिन पासे बि शामिलु थिए, कॾहिं हुन पासे बि शामिलु थिए। हा, 5-7 पार्टियूं। हा, त अरबाब सां काफ़ी डिस्कशन रहिया, पर उहो अरबाब मतिलबु उहो छा आहे जो हिकिड़े जेका पर्सनैलिटी जेका आहे न, उहा पाण हिकिड़ी इंस्पायरेशन ॾींदी आहे पॉलिटिक्स लाइ या पार्टी लाइ। अरबाब में उहा शइ जेका उहा मौजूदु कोन हुई। ठीकु आहे, पढ़ियलु लिखियलु माण्हू हो, मतिलबु सुठो माण्हू। हा, पढ़ियलु लिखियलु माण्हू हो ऐं ज़ाती तौर ते बि मतिलबु हुन सां मतिलबु लाॻापा हुआ हुन सां। पर आउं नथो सम्झां, ऐं इहो पाण ॿुधाईंदो ख़ासि तौर ते पलीर साहिब जे हवाले सां, त पलीर साहिब हिन खे चवंदो त अरबाब तोखे जेको आहे उहो सियासत करणु नथी अचे। जंहिं नमूने सां पलीर साहिब सियासत कंदो हो, उहो वाक़ई हुनखे न पई आई जेको सही जेको आहे। त इहो पोइ छा जो पोइ मतिलबु उहा जेका पार्टी ते उहा गिरफ़्त हुजे न, उहा न हुई। पोइ हुनमें ईअं थियो जो हुन पार्टी जे हवाले सां कुझु वास्ता ठही पिया माण्हुनि सां, ऐं उहे वास्ता पोइ आख़िर ताईं हलंदा रहिया। जीअं त हुन वक़्तु फ़कीर मोहम्मद लाशारी जेको आहे हिननि सां गॾु हो अरबाब सां, अरबाब जो वेझो दोस्त बि हो ऐं पार्टी में बि हो हुननि सां। त अहिड़ा कुझु दोस्त जेके उहे मिली पिया, जेके पोइ वरी अॻिते वञण लाइ, अॻिते इन लिखण पढ़ण जे अमल में वञण लाइ काफ़ी जेको आहे उहो फ्रूटफुल। पोइ छा कयो तव्हां? पोइ सिंधियत बि संगत। पोइ अवां जाम साकी ऐं कम्युनिस्ट पार्टी सां रहिया? जाम साकी मतिलबु हिननि सां मुंहिंजा वास्ता त हुआ। ज़ाती तौर ते जमाल नक़वी सां बि मुंहिंजी मुलाक़ातूं हुयूं, इमाम अली नाज़िश सां बि मुलाक़ातूं हुयूं, जाम साकी सां बि मुलाक़ातूं हुयूं। ऐं मूंखे जाम पाण हिकिड़ो भेरे जमाल नक़वी जे घर मूंखे पार्टी लाइ चयो हुई, साथी तव्हां जेको आहे उते यार आउं पार्टी में शामिलु थियणु नथो चाहियां। ऐं मतिलबु ॿियनि कुझु दोस्तनि बि पार्टी जे मूंखे इहा ऑफर कई आहे। मूं चयो यार आउं मतिलबु ठीकु आहे, ईअं सही आहे, एतिरो तालुक़ु सही आहे, पार्टी में शामिलु थियणु नथो चाहियां। वरी जॾहिं ही पंहिंजो जॾहिं ही अक्सरियत ऐं अक़लियत में जॾहिं विराइजी विया, तॾहिं हिते असां अयाज़ सां प्रोग्राम कयो FTC में, संगत जेको आहे उते जाम आयो हो। जाम मूंखे चई त कामरेड तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे मूंखे। मूं चयो यार हाणे हींअर त प्रोग्राम हले पियो, इन में आउं मसरूफ़ आहियां, जेको हींअर त नथो ॻाल्हाए सघिजे जेको सही जेको आहे। त बसि पोइ इहो जहिड़ो रहियो जेको सॼो पार्टी हिननि मतिलबु हिननि सां मुंहिंजी वेझड़ाई हुई कम्युनिस्ट पार्टी सां, पर बाक़ाइदा जेका मुंहिंजी तनज़ीमी तौर ते हिननि सां शमूलियत जेका उहा न हुई जेका सही। अवां नज़ीर अब्बासी ॾिठो? नज़ीर अब्बास सां मुंहिंजी हिकिड़ी मुलाक़ात आहे। हिकिड़ी मुलाक़ात हिते असां कराची यूनिवर्सिटी में सिंधी अख़बारुनि जी नुमाइश पई कराई, त अयूब लगारी सां गॾिजी करे ऐं हैदराबाद वियोसीं। ऐं उते असां मुख़्तलिफ़ अख़बारनि जे एडिटरनि सां, इबरत ऐं पंहिंजो सिंध न्यूज़, मेराण, इन्हनि सां मुलाक़ात कई। राति जो असां सिंध यूनिवर्सिटी जे हॉस्टल में, इंटरनेशनल हॉस्टल में, उते नज़ीर अब्बासी जे कमरे में रहियासीं। उते हिन पंहिंजो सुम्हण जा कपिड़ा मूंखे ॾिना पाइण लाइ, ऐं ॿुधाए पियो मूंखे, चई यार आउं जेको आहे उहो हिते चैकिंग कंदो आहियां, नज़ीर अब्बासी खे, नज़ीर अब्बास त वारंट ख़तमु कयो, पाण चईंदो इहो हो। मतिलबु इहा हिकिड़ी मुलाक़ात मुंहिंजी हुन सां हुई, हुनखां पोइ मुलाक़ात न थिए। 84 में त मतिलबु हुनजी डेथ थी वई न? 80 में? 80 में, हा हा। इहो सम्झो त 80 खां पहिरीं जो, इहो 76-77 जो जेको आहे सॼो। जाम साकी सां अवां जूं मुलाक़ातूं? जाम साकी सां मुंहिंजूं घणियूं मुलाक़ातूं थियूं आहिनि। उन ते ॻाल्हायो। जाम साकी सां मुंहिंजी मुलाक़ात जेका उहा हिते पंहिंजो पहिरीं मुलाक़ात हिते थी पाकिस्तान क्वार्टर्स में, हिकु दोस्त जे घर जेको। उनखां पोइ हिकिड़ो भेरो जेको आहे उहो DSF
हिकिड़ो प्रोग्राम कयो हैदराबाद में जे कंहिं होटल में। उते मूंखे बि हिननि इनवाइट कयो, उते आउं वियुसि उते। त मतिलबु राति देरि थी वई त उते इमदाद काज़ी हिनखे पंहिंजो जाम साहिब खे चईं त यार रऊफ़ खे तव्हां पंहिंजे घर आयो जेको सही। त उन राति जहिड़ो जाम साकी जे घर आउं रहियोसि त मूंखे मिलाईं पंहिंजे जेको ॿार हुआ ज़ाल, मूंखे पंहिंजी ज़ाल जे लाइ चईं त यार हीअ तुंहिंजी वॾी फैन आहे जेको आहे सॼो जेको आहे इहो मतिलबु पढ़ंदी हूंदी या कुझु जेको आहे सॼो इहो हूंदो जेको सॼो जेको आहे। उनखां पोइ बि जेको आहे उहो मुख़्तलिफ़ मौक़नि ते हिन सां मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में हिन सां मुलाक़ातूं मतिलबु थींदियूं रहियूं। ऐं इहो जेको आहे उहो वधीक जेको आहे उहो जाम जो जेको रवैयो हूंदो घणो करे ज़ाती अटैचमेंट वारो जेको रवैयो हूंदो न, उहो घणो करे उहो नज़रियाती बहस वग़ैरह जेको आहे उन्हनि में इन्वॉल्व न थींदो हुओ जेको सही जेको आहे। ऐं इहो आउं सम्झां थो त हीअ कम्यूनिस्ट पार्टी सिंध में जेका हली आहे न, उहा घणो करे इन ज़ाती लाॻापनि जी बुनियाद ते ई हली आहे। नज़रियाती बुनियादनि ते हले हा त मतिलबु उनमें इहा तोड़ फोड़ जेका उहा घटि हुजे हा जेका सही। जनाब इमाम अली नाज़िश, उन सां तव्हांजूं कचहरियूं हुयूं? इमाम अली नाज़िश सां मुंहिंजी मुलाक़ातूं आहिनि जेको सॼो जेको आहे क़िस्म जो मूं त न ॾिठो पर इमाम अली नाज़िश तमामु सादे क़िस्म जो माण्हू हो, अकेलो रहंदो हो हिते किथे कंहिं बस्ती में। हिते मतिलबु हिकिड़ो ॿ दफ़ो वियोसीं त ईअं मतिलबु खटि हूंदी हुन ते पियो हूंदो वीचारो, त मतिलबु कोई अचार वग़ैरह कोई मानी इहो जेको इन नमूने सां जेको आहे उहो कमज़ोर क़िस्म जो माण्हू। ऐं पोइ आख़िर में वरी वञी हिते टी बी सेनेटोरियम में ओजा टी बी सेंटर में उते दाख़िल थियो ऐं उते ई जेको आहे इहो पंहिंजो गुज़ारे वियो जेको सही। न पोइ इन जो ख़्यालु करण वारी पार्टी कोन हुई? पार्टी कंहिंजो ख़्यालु कयो जेको सही? न हिकिड़ो माण्हू आहे, शादी वादी त न कई न, शादी कोन कई। हा शादी न कई, मतिलबु पार्टी हिते इहो हिसाबु किताबु हो न, हर को पंहिंजो ख़्यालु पाण करे। पार्टी जॾहिं मतिलबु जेलनि में ई माण्हुनि खे न पुछियो त पोइ बाक़ी जेको आहे उहो मतिलबु जहिड़े माण्हू खे किथां पुछंदे। घणो अर्सो त हीउ माण्हू ॿाहिरि रहियो आहे न, घणो अर्सो ॿाहिरि रहियो ऐं रूपोश रहियो जेको सही जेको आहे। जनाब जमाल नक़वी हिकिड़ो इंटेलेक्चुअल क़िस्म जो माण्हू, उन सां बि मुंहिंजी ॿ टे मुलाक़ातूं इहे हुनजे घर ते ई जेको आहे इहो थियूं जेके सॼो उहो घणो मतिलबु पंहिंजे में ई रहण वारो माण्हू घणो ओपन न थींदो हो, ऐं तव्हां सां मतिलबु इशूज़ ते जेको आहे उहो का अहिड़ी डिस्कशन वग़ैरह हुनजी न थींदी हुई जेका सही जेका। बाक़ी हुन जेका मूं हुनजी ऑटोबायोग्राफी या जेका पढ़ी हुयसि न, बिहाइंड द लेफ्ट जेको आहे, उन में हुन पंहिंजा जेल जा ऐं इहे किसा जेके सॼा लिखिया आहिनि जेके सही जेके। ॿियो जेको हुन एतिराफ़ कयो आहे, एतिराफ़ बसि उहो छॾे ॾिनो आहे न सॼो, उन छॾे ॾिनो आहे सॼो। ऐं हुन में काफ़ी माण्हुनि जे मुतलिक़ ॿियूं ॻाल्हियूं बि आहिनि जेके सॼियूं जेके मतिलबु हाणे हुन में बदर अबड़े जे हिकिड़े किताब लाइ जेको तनक़ीद अदबी तनक़ीद ते हिकिड़ो किताबु आहे, उनजे लाइ आहे त भई इहो किताबु मूं हुनखे डिक्टेट करायो हो जेको सही जेको आहे। फ़िलहाल थी सघे थो जेको सही जेको गॾु जेल में हुआ न इहे जेके बदर। पर प्रोफेसर जमाल नक़वी उनजो हेॾी वॾी छाप पए हिकिड़ी पार्टी ते ऐं सेक्रेटरी जनरल जे उहिदे ते रहे थो मुसलसिल, ऐं हैदराबाद खां वठी कराची, पोइ जंहिं नमूने जी हुनजी पॉलिटिक्स आहे ऐं उमिरि जे हिकिड़े हिसे में तौबा ताइब थो थिए त हीउ मूं ॾोह कयो, त उन माण्हूअ जे लाइ असां सज़ा तजवीज़ कयूं या हुन ॾोह बसि मञी छॾियो इहो काफ़ी आहे? मतिलबु इहा सज़ा घटि आहे जे लाइ छा, इहा सज़ा घटि आहे त भई उहो जेको माण्हू जेको आहे उन सॼी उमिरि जंहिं पार्टी में रहियो ऐं उहो इन ई ते बि अफ़सोस जो इज़हार थो करे त भई ऐं पाकिस्तान जेको आहे उहो पंहिंजी माउ पीउ लाइ जेको आहे उहो आयुसि, न त मूंखे हिते अचण जो इरादो ई कोन हो। मतिलबु उहो त इन ई ते बि जेको आहे पछताए थो त पाकिस्तान छो आयो। त इन लिहाज़ खां मुंहिंजे ख़्याल में त इहा पाण हिकिड़ी वॾी सज़ा आहे माण्हू जी, जेको माण्हू पंहिंजे माज़ी खे जेको आहे डिसोन करे जेको सही जेको आहे। डॉक्टर फिरोज़ अहमद ते ॻाल्हायो। डॉक्टर फिरोज़ अहमद ते मुंहिंजा छो थो पुछां ख़बर अथव? हा छो थो पुछां, हा सिंध जा हिकिड़ा मुख़्तलिफ़ रोल मॉडल्स ऐं कैरेक्टर आहिनि
जिन जे बारे में घटि ॻाल्हायो हा हा डॉक्टर फिरोज़ ते मुंहिंजा कुझु जेके उन्हनि खे सुञाणनि था उहे त ॿुधाइनि। डॉक्टर फिरोज़ ते मुंहिंजा कुझु आर्टिकल्स बि आयल आहिनि। ऐं मतिलबु अवामी तहरीक में पंहिंजो जेको अचीवमेंट सम्झांदो न उहो पंहिंजी डॉक्टर फिरोज़ सां वाक़फ़ियत खे सम्झांदो। डॉक्टर फिरोज़ मां मूं घणो कुझु हासिलु कयो। डॉक्टर फिरोज़ मां मूं पंहिंजे लिखण जो स्टाइल हासिलु कयो। मूं उनखां जेको आहे उहो पंहिंजी सोच ऐं पंहिंजो नज़रियो जेको आहे हासिलु कयो। ऐं मतिलबु हिकिड़े लिहाज़ खां सम्झो त अनकॉन्शियसली उनजी शख़्सियत खे आउं इमिटेट करण जी कोशिशि कंदो हुउसि त भई जेको आहे उहो शइ जेको आहे उहो उन नमूने सां आउं बि लिखां ऐं आउं बि जेको आहे हिकिड़े भेरे हिते अवामी आवाज़ हिकिड़ो मतिलबु मनाज़िरो करायो इन सिंध जे इशूज़ ते त उनमें सोभू ज्ञानचंदाणी ऐं इहे सभु शामिलु हुआ। मूंखे बि उन्हनि मोकिलियो त उहो अवामी आवाज़ में शायदि थियो उहो सॼी रिपोर्ट जेका त उतां डॉक्टर फिरोज़ मूंखे मतिलबु ख़त लिखियो त चई रऊफ़ जेको तो ॻाल्हायो आहे न मुंहिंजी पंहिंजी बि इहा ई सोच आहे जेका सही जेका ऐं बि इन नमूने सां मतिलबु सिंध जे इशूज़ ते जेको आहे उहो सोचियां थो। त इन लिहाज़ खां सम्झो। ऐं ॿियो हिकिड़ो उनजो हिकिड़ी ॿी मूंसां जेका उनजी सिमिलरिटी जेका उहा इहा हुई त ही वॉज़ ऑल्सो कराची बोर्न। कराची बोर्न ऐं हिते मतिलबु हू सिंधी उन पंहिंजी सुधारी हिते सिंधी पंहिंजी सुधारी ऐं हेसि ताईं जो असांजे मज़मूननि मां ग़लतियूं कढंदो हो त यार हीअ जेको आहे उहो हीअ ग्रामर जेका आहे उहा तुंहिंजी ग़लति आहे या हिन नमूने सां हीअ लफ़्ज़ जेको आहे उहो हीअं थियणु खपे। उहे त अवामी तहरीक में उहो सैयद वरील शाह जे नाले सां मतिलबु इहे आर्टिकल्स जेके आहिनि इहे लिखंदो हो। ऐं पोइ हितां मतिलबु कराची मां पाकिस्तान फोरम त उनखां पोइ सिंधी रिसालो साणे शुरू कयो हुओ। उन साणे में असांजो आर्टिकल जेको आहे उहो ऐं पाकिस्तान फोरम में बि उन वक़्तु आउं उनजी पार्टी मतिलबु डॉक्टर फिरोज़ सां गॾु न हुउसि पलीअ सां गॾु हुउसि। ऐं उनमें मुंहिंजा जेके लेटर्स जेके आहिनि ख़त जेके आहिनि उहो नाज़िम हिकमत जे नाले सां ई शाया कंदो हो जेको शइ जेको आहे मतिलबु हिन में उहा हिकिड़ो जेको पार्टी वारो जेको तहसुब आहे न उहो मूं न ॾिठो आहिनि माण्हू में त भई उन करे ऐं पलीअ सां मतिलबु एतिरा मुंहिंजा इख़्तिलाफ़ थिया या छा थिया पर कॾहिं बि मतिलबु मूं जेको आहे उहो पलीअ जे ख़िलाफ़ु हिन खे ॻाल्हाईंदो न ॿुधो बल्कि मतिलबु इहो चवंदो हो त यार सिंध जो हिकिड़ो ज़हीन ॾहो माण्हू आहे पर छा आहे जो मतिलबु उहो पाण खे सही नमूने इस्तेमालु न करे सघियो आहे। उनजी का ज़ाती गिला या ज़ाती ग़ीबत या नमूने सां उहो जेको आहे उहो न कंदो हो। बाक़ी हुन कासिम जेको आहे उहो नालो पंहिंजो पार्टी में ई रहियो आहे हींअर वकालत पियो करे कासिम मीरजत पंहिंजे किताब में जेको लिखियो आहे हिकिड़े ॻाल्हि त हिकिड़ो दफ़ो ई पार्टी जी मीटिंग में वेठा हुजूं त डॉक्टर फिरोज़ बि हुजे पलीजो बि हुजे असां बि हुजूं हुते त पलीजे हिन खां डॉक्टर फिरोज़ खां पुछियो त फिरोज़ इहो ॿुधाए त मूं जेको इहो कुझु लिखियो आहे इन खे तूं कहिड़े खाने में विझंदे किथे ॾिसंदो त उन ते फिरोज़ उनखे जवाबु ॾिनो त पलीजो साहिबु बसि सही जेकॾहिं पुछो था त इन्हनि किताबनि मां जेकॾहिं इहा लफ़ाज़ी ऐं इहे सभु शयूं कढी छॾिजनि पोइ मुश्किल सां मतिलबु जेको आहे 50-60 लाइनूं जेके आहिनि वञी बचंदियूं जेके सही जेके उहो मूं कोट कयो त उन ते जामी चंडियो कावड़जी पियो काफ़ी यार मूं चयो मूं त कोन थो चाहियां हीअ हुनजी कासिम मीरजत जी ॻाल्हि आहे जेका सॼो जेको उन मीटिंग में मौजूदु हो ऐं उहो किताब में लिखी आहे पंहिंजे त इहो हुन माण्हू जो हो जो मतिलबु हिकिड़ो साफ़ गो क़िस्म जो ऐं ॿियनि जी तरबियत करण वारो माण्हू हिते मतिलबु असां उन जॾहिं कराची में 1977 में जॾहिं मतिलबु इहे क्राइसिस हलिया पिए PNA वारा इहे सभु जेके इहे सिंधी घणो करे लॾे पिए विया त उन वक़्तु लयारी में असांजो हिकिड़ो सेल हिकिड़ो ठहियलु हो उन डॉक्टर फिरोज़ बि हो आज़ाद बि हो इहे सभु जेको त उते असां हिकिड़ो पम्फलेट हिकिड़ो शाया कयो त कराची खे दुबई न सम्झो त भई कराची तव्हांजो पंहिंजो शहरु आहे तव्हांजो पंहिंजो शहरु आहे मतिलबु हिते जेको आहे उहो वियो फेस कयो मामलनि खे ऐं मतिलबु भॼी न वञो हितां जेको आहे सही जेको आहे त इन नमूने सां हिकिड़ी जेका ओनरशिप आहे उहा उन माण्हू में जेका मौजूदु हूंदी हुई ऐं मुंहिंजे लाइ अञा बि उन माण्हू खे जेको आहे उहो पंहिंजे अंदरि फील कंदो आहियां जेको सॼो जेको आहे वाह
तव्हांजी भुट्टे साहब सां का मुलाक़ात का उनखे ॾिठव? भुट्टो साहब सां मुंहिंजी ईअं सम्झो त मतिलबु जॾहिं शुरू में जॾहिं भुट्टो साहब हिते आयो पियो न कराची, त उन वक़्तु उन जुलूस जे हिकिड़े ट्रक ते सवार हुउसि। अच्छा। उन ट्रक ते हिकिड़ो सवार हुउसि ऐं ककरी ग्राउंड में उन भुट्टो साहब जेको आहे उहो अची करे जलसे खे ख़िताबु कयो हुयो जेको सही जेको आहे। त हिकिड़ो सम्झो त उन सां भुट्टो साहब सां हिकिड़ो जज़्बाती मुंहिंजो लॻाव रहियो आहे। भुट्टो सां बेनज़ीर सां हिकिड़ो जज़्बाती हिकिड़ो लॻाव रहियो आहे। उन सां उन ते मतिलबु हिन शख़्सियत ते मुंहिंजा आर्टिकल्स आया आहिनि, उनमें मतिलबु इख़्तिलाफ़ी नोट बि आहिनि, मतिलबु उनजा इख़्तिलाफ़ी पासा उनजी पॉलिसियुनि सां इख़्तिलाफ़ बि आहे, पर हिकिड़ी शख़्सी तौर ते उन सां हिकिड़ो जेकी कुर्बत मुंहिंजी रही आहे ऐं हिकिड़ो जज़्बाती हिकिड़ो लॻाव जेको रहियो आहे न, हिकिड़ो इमोशनल जेका अटैचमेंट आहे उहा जेका आहे उहा मुंहिंजी जेको आहे उहो रही आहे। ऐं अञा बि हर्ट फील कंदो आहियां जेकॾहिं को माण्हू उनजे ख़िलाफ़ु को ज़ाती हमला कंदो आहे या अहिड़ी ॻाल्हियूं कंदो आहे त मूंखे मतिलबु ख़राबु लॻंदो आहे जेको सही जेको आहे। GM सैद साहब? GM सैद सां मुंहिंजी का मुलाक़ात न आहे ऐं बसि हाणे मतिलबु GM सैद जी पॉलिटिक्स सां बि आउं घणो मतिलबु जेको आहे न इंस्पायर आहियां न मुतफ़िक़ आहियां जेको सही जेको आहे। ऐं उन्हनि जे रुॻो इहे उन्हनि जे पार्टी में तव्हां सम्झो त ख़ालिक जुड़ जो जेको वधीक संजीदा ऐं इहो सम्झो वञे थो, उनजो बि मूंखे ॾाढो मतिलबु तल्ख़ तजुर्बो। हालांकि हिन जे हिकिड़े ॿ इन्हनि जे गॾिजाणियुनि में कुझु इन्हनि लेक्चर प्रोग्राम वग़ैरह मलीर में कराया महिमान ॻोठ में, उते आउं वियो हुउसि हिननि जे चवण ते, पर मतिलबु हीउ माण्हू इमोशनली बैलेंस न आहे। उहो मूंखे अहसासु थियो जॾहिं हिन जी आत्मकथा ते जो पहिरें वॉल्यूम ते मूं कुझु कमेंट्स कया ऐं उहे मतिलबु छपिया जेके उन फेसबुक ते बि आया, त हिन ॾाढो हुन ते स्ट्रॉन्गली रिएक्ट कयो हुन ते त भई हीउ जेको आहे उहो सिंध दुश्मन आहे, GM सैद जो दुश्मन आहे ऐं जेको आहे उहो ईअं फलाणो हुन ते कुझु माण्हुनि हिन खे चयो बि त यार ईअं न आहे जेको सॼो मतिलबु हिन माण्हू जो पंहिंजा व्यूज़ आहिनि। उनमां मूंखे ख़बर पई त यार मतिलबु हीउ माण्हू जेको ज़ाहिरी तौर ते नज़र अचे थो उहो न आहे, बल्कि हीउ जेको आहे पंहिंजो हिकिड़े कम्पलेक्स में वरितलु आहिनि जेको सही जेको आहे। ऐं उहो GSM वारो जेको सॼो जेके मतिलबु आहिनि जज़्बा जेके उहे हिन माण्हू में बि कंहिं न कंहिं हद ताईं मौजूदु आहिनि जेके सॼा। उनमें छा आहे जो मूं हिन जी ख़ासि तौर ते उहो सॼो तव्हां शायदि पढ़ियो हुजे उनजी आत्मकथा जेका उहा मतिलबु भुट्टो खां शुरू थिए थी, भुट्टो ते ख़तमु थिए थी अचे। त मूं इहो लिखियो हो त यार इहे भुट्टो ॼणनि जे हवासनि ते सवार आहिनि ते उन ते हिन मूंखे कवड़ लॻी त यार हीउ कीअं जेको आहे। मूं चयो यार मतिलबु आत्मकथा लिखबी आहे त उनमें हिकिड़ो बैलेंस थिबो आहे माण्हू ऐं उनमें उन लिहाज़ खां जेको आहे ईअं तूं जेको आहे उहो हिकु पासो थी करे जेको आहे सॼो इहो करींदो उन ते तमामु घणो जेको आहे न इहो रिएक्शन ॾेखारियो ऐं तमामु घणो कावड़ जेको आहे पंहिंजे। आख़िरी सवाल। अच्छा अॼु जी पॉलिटिक्स आहे गुज़िरियल साल जेको बबरलो वारो धरणो थियो, पॉलिटिकल पार्टियूं उहे सभु ही तव्हां सॼो वहिंवार कीअं था ॾिसो? दादा हिन ते बबरलो जे धरणे खां पोइ मुंहिंजो आर्टिकल हिकिड़ो छपियो हो जेको सॼो, ऐं मूं इहो ॾिनो त इहा सियासी जमातुनि जी नाकामी आहे। सियासी जमातुनि जी नाकामी आहे ऐं इहो सिंध में जेको हिकिड़ो सियासी हिकिड़ो ख़ाल आहे उनजी निशानदेही करे थो त भई सिंध में जेका सियासी पार्टियूं आहिनि उहे बैंकरप्ट थी वियूं आहिनि, उन्हनि जो को फॉलोइंग न आहे ऐं उहे जेके आहिनि उहे इन NGO टाइप या इन नमूने जेके लीडरशिप आहे जेका इशूज़ खे जेको हाईलाइट थी करे खणे थी उन्हनि जे पुठियां हलण जे लाइ मजबूर आहिनि। उन्हनि खां सवाइ नथा उन्हनि जे पोयां नथा हलनि त माण्हू उन्हनि खे अञा थुकलानत कनि था उन्हनि खे। त इन करे सिंध में जेका सियासत आहे उहा त आउं सम्झां थो त इन क़ौम परस्त सियासत ख़ासि तौर ते ख़तमु थी वई आहे जेका सॼी। त उनमें जेको सियासत हीअं रही आहे जेका सॼा तव्हां बि ॾिसंदो त उहा इन कुझु जेके नॉन पॉलिटिकल जेके शख़्स आहिनि या जेके नॉन पॉलिटिकल जेके एंटिटीज़ आहिनि उन्हनि जे हथ में वञी रही आहे ऐं उहे इशूज़ खे जेके आहिनि उहे इस्तेमालु कनि था। ऐं मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो वॾो ख़ाल आहे जेको केरु महसूसु नथो करे ऐं जेको महसूसु करे थो उनखे शटअप कॉल ॾिनी थी वञे जेको सही जेको आहे। साईं पंहिंजी असल में तव्हांजे बारे में जेके माण्हू सम्झनि ऐं सुञाणनि था तव्हांखे त
ॾींहं जा ॾींहं ही कचहरी जारी रहणु खपे। ऐं वरी हाज़िर थींदुमि कंहिं ॿिए इशू ते। तव्हांजी महिरबानी साईं। ऐं अव्हांजूं लख महिरबानियूं असांखे टाइम ॾिनो। महिरबानी साईं, ऐं महिरबानी। असां तव्हांजे घर वारनि खे बि तंग कयो आहे हुनजे। सो नाज़रीन, जनाब रऊफ़ निज़ामानी साहब जूं ॻाल्हियूं अवां ॿुधियूं ऐं संदसि ज़ात खां वठी पॉलिटिक्स ताईं। ऐं जेको कुझु ॻाल्हाए थो उन में चूंके चुनाचे अगर मगर वारो मुरबो ही इस्तेमालु नथो करे ऐं ॻाल्हि सिधी थो करे जेका जेका आहे। ऐं हिकिड़ा माण्हू हुजनि जेके तारीख़ खे सही सिधे नमूने पेश करण जो हुनरु रखनि ऐं जुरत कनि। असांखे अहिड़नि जुरतमंद माण्हुनि मंझां हिकिड़ो माण्हू रऊफ़ निज़ामानी साहबु आहे। अॼु असां उन जूं ॻाल्हियूं रिकॉर्ड कयूं, अवां ॿुधियूं, अव्हांखे कीअं लॻियूं। वरी कंहिं ॿिए महिमान सां कंहिं ॿिए मौक़े ते गॾिबासीं। लीडर टीवी ॾिसण जी वॾी महिरबानी ऐं लीडर टीवी पंहिंजे दोस्तनि खे ॾेखारण ऐं मुतारिफ़ कराइण जी वॾी महिरबानी।